दो जिते हर को छड़े वींदो उतड़े मदीने वारो जवान ईंदो थींदी ख़बर हशर में जॾहिं सखी सखी मेरे बान थींदो थींदी ख़बर हशर में जॾहिं सखी मेरे बान थींदो पंहिंजी सारी उम्मत जी ख़बर थसी ॾिनो इज़्न शिफ़ाअत जो रब थसी सुभान अल्लाह। पंहिंजी सारी उम्मत जी ख़बर थसी ॾिनो इज़्न शिफ़ाअत जो रब थसी ॾिनो इज़्न शिफ़ाअत जो रब थसी कंदुस लबड़न ते उम्मती या उम्मती मदीने वारो जवान ईंदो जिते हर को छॾे वींदो उतड़े मदीने वारो जवान ईंदो थींदी ख़बर हशर में जॾहिं सखी मेरे बान थींदो अची महशर में सरदारू बीहंदो वींदो पंहिंजा ग़ुलाम सॾींदो सुभान अल्लाह। अची महशर में सरदार बीहंदो वींदो पंहिंजा ग़ुलाम सॾींदो वींदो पंहिंजा ग़ुलाम सॾींदो माफ़ी रब खां सभिनी लाए वरती मदीने वारो जवान ईंदो माफ़ी रब खां सभिनी लाए वरती मदीने वारो जवान ईंदो थींदी घर को छॾे वींदो उतड़े मदीने वारो जवान ईंदो थींदी ख़बर हशर में जॾहिं सखी मेरे बान थींदो थींदो ऐलानो रब जो हबीब ठाहे उम्मत पंहिंजी जा नसीब थींदो ऐलान रब जो हबीब ठाहे उम्मत पंहिंजी जा नसीब ठाहे उम्मत पंहिंजी जा नसीब दादन हुसैनी नाहे काबे गणती मदीने वारो जवान ईंदो दादन हुसैनी नाहे काबे गणती मदीने वारो जवान ईंदो जिते हर को छॾे वींदो उतड़े मदीने वारो जवान ईंदो थींदी ख़बर हशर में जॾहिं सखी मेहरबान थींदो।